असां खुशनसीब आहियूं जो साईं GM सर जहिड़ी हस्ती, उनजी फैमिली जो हिकु मेंबर, उनजी पड़पोटी टैलेंटेड सैयद वारस हिते मौजूदु आहे। खेसि गुज़ारिश कंदुसि त हू अची साईं ते ॿ टे लफ़्ज़ ॻाल्हाए। थैंक यू। के माण्हू तारीख़ थियनि था, के माण्हू वक़्त जी अहिड़ी चीख थियनि था, के माण्हू तारीख़ थियनि था। उस्ताद बुखारी जे हिन शेर सां तव्हां सभिनी खे साईं GM सेठ जी 115वीं सालगिरह ते ह्यूस्टन में मल्हाए रहिया आहियूं। जीए सिंध, जीए सिंधु देश। स्पीच शुरू करण खां पहिरीं आउं हिकिड़ी ॻाल्हि करणु चाहींदसि त सिंधी ऐं इंग्लिश जेके ॿ लैंग्वेजिस आहिनि उन्हनि खे गॾु कीअं हलाइजे, ऐं इहो ई आउं हींअर हिन स्पीच में ॾेखारणु पई चाहियां। छाजे करे वी कैन बी कल्चरली रूटेड एट द सेम टाइम वी कैन बी प्रोग्रेसिव। हाउ? बाय टेकिंग बोथ लैंग्वेजिस टुगेदर। ओके, सो लेट्स स्टार्ट। बिल्कुलु साईं GM सेठ सिंध क़ौम जी चीख आहे, तारीख़ आहे। जॾहिं जदीद क़ौम परस्ती जो बुनियाद विधो ऐं सिंधी क़ौम खे सुजाॻ कयो। सिंध परस्ती इंसान दोस्ती, इल्म दोस्ती लाइ पोरियो कयो आहे, जंहिं लाइ पाण घणो वक़्तु क़ैदोबंद में बर्दाश्त कयूं। साईं GM सेठ जी ज़िंदगी जो हर पहलू हिक ॿिए खां आला आहे। जे ख़ासि किरदार जी ॻाल्हि कजे त पाण फ़रिश्ते सुफ़त इंसान, बाकिरदार, सचा, ईमानदार ऐं जदीद सोच रखण वारा साफ़ सुथरे ऐं सुहिणा माण्हू हुआ। साईं GM सेठ जी शख़्सियत हिकु समुझो आहे। इन ते हिकिड़े ॾींहं में ॻाल्हाइणु तमामु मुश्किल आहे। साईं GM Sayyid, the main characteristic, what made him a leader, one of the unique and superior qualities he has, that he was a man of character, politically and personally. Character speaks volumes. Do not judge people by their appearance, but by the content of their character. A person's character, good or bad, can inspire others to greatness or even discourage them from trying. Character comes in forms of pillars. Strong character pillars are trustworthiness, responsibility, integrity, promise. Leadership must be trusted to make smartest decision and do the right thing, especially in the difficult conditions. So once the character of a leader is proven untrustworthy, his or her liability to lead will diminish. Keeping leaders who have poor characters will diminish the morals. When it comes to Mr. Sayyid, out of 92 years of his life, he took part in political movement, social mobilization, and development. Second part, the command of respect. Good character in leadership buys respect. Leaders like Saint GM Sayyid, Khan Ghaffar Khan, Mohandas Karamchand Gandhi, these all reputed people have respect even in front of their contemporaries. What was the reason? They have strong character. Saint GM Sayyid developed different organizations of peasants, fishermen. He took development of urban and rural Sindh through local government as well as provincial government. The third and important part of being a leader is being courageous and brave.
Saint G.M. Sayyid confronted everyone who tried to detract him from his principle. He refused the orders of British invaders to participate in the agitation of movement and preaching and mobilization, refused Muhammad Ali Jinnah to compromise on autonomy and sovereignty of Sindh. He refused to bow down in front of civilian and military dictators of Pakistan and accepted the life in prison till his last breath. Even though he was charged, but in the 33 years of imprisonment, none of those charges were proven because they all were bogus. What was the reason behind it? He had such a clean character, nobody has any proof, nothing against it. He lived and fought and died for Sindh. He's the real example of a person who always thought globally and acted locally. असांजे हिकु बुज़ुर्ग लेखक अली मोहम्मद बरोई साहब साईं ला चवनि था त सिंध साईं ला दरगाह मानंद आहे ऐं पाण उनखे उन दरगाह जो मज़ाविर सम्झनि था जेको दरगाह जे दर वटि वेही रखवाली पियो कंदो आहे त मतां के मेरा पेर मुंहिंजी पाक ज़मीन खे ख़राब न करे आख़िर में हिकिड़ो किस्सो आहे जेको आऊं वाक़ियो आहे मेमरी मुंहिंजे जेकी आऊं तव्हां सभिनि सां शेयर करणु चाहींदसि त लुक्स ऐं अपीरियंस ते ॻाल्हि थी कई वञे त मॉडर्नाइज़ेशन जो कॉन्सेप्ट छा आहे असीं मॉडर्न छा के था चऊं साईं वॾे जी सोच मॉडर्न हुई अपीरियंस न ऐं माण्हू हुनखे जज कंदा हुआ हुनजे अपीरियंस सां हुनजो एग्ज़ाम्पल आहे हाणे मुंहिंजी उमिरि हूंदी 8 खां 9 साल हैदर मंज़िल जे घर में आउं पैदा थियसि उते वॾी थियसि साईं जे सराउंडिंग्स में ऐं हुते हिकिड़ी फॉरेन जर्नलिस्ट हुई जेकी साईं जो इंटरव्यू वठणु आई हुई मूंखे चङी तरह सां यादि आहे ऐं जी दुरेश्वर साईं जी न्याणी उहा ऐं उन्हनि सां गॾु हिकिड़ो इंटरप्रिटर हो जेको ट्रांसलेट पियो करे मुंहिंजे ख़्याल सां इंग्लिश लैंग्वेज हुई जेकी उहे शायदि सम्झे पई त हिननि खे कान थी अचे सो बहरहाल उते असीं बाबा वॾे सां गॾु सभु असीं वेठा हुजूं सो जी दुरेश्वर जंहिंजो वॾो इन्फ्लुएंस आहे मूं ते मूंखे पालियो न आहे सो जी ऐं आऊं असां गॾु हुजूं जी सां गॾु हुनजी हिकिड़ी ॿी कॉलीग उनखां अलावा इहा दी जेकी जर्नलिस्ट हुआ ऐं उन सां गॾु हिकिड़ो इंटरप्रिटर सो हाणे क्वेश्चन आंसर स्टार्ट थो थिए त तंहिं ज़माने में टेप रिकॉर्डर हूंदो हो रिकॉर्ड करण लाइ ऐं जर्नलिस्ट लिखंदा हुआ सो पंहिंजो पेपर कढी लिखणु शुरू थी करे ऐं उहो चए थी जी खे इशारो थी करे त हाणे इंटरव्यू स्टार्ट थी कयां ऐं तूं मूंखे जवाबु वठी ॾे त जी वेझे वञी साईं खे चए थी त बाबा तव्हां जवाबु ॾियो बाबा वॾे जी जेकी शख़्सियत हुई काफ़ी सुहिणी त तमामु हिकिड़ी सॉफ्ट पर्सनैलिटी हल हिकिड़ी स्माइल बाबा वॾो ही वॉज 91 years old कीप इन माइंड दैट हुनजी बॉडी कमु छॾे वई पर हुनजो माइंड तमामु अलर्ट हो चयईंसि हीअं कयईंसि त हुन सुवालु पुछियो मूंखे क्वेश्चन आंसर यादि कोन्हे ऐं हिन इंटरप्रिटर जे मुंहं में निहारियो त हाणे जी जवाबु ॾींदी को सुवालु कई अञा जी कुझु चयो कोन त बाबा वॾो तूं इंग्लिश में ॻाल्हाए हुन ते टेप रिकॉर्डर ते त अदीअ जा हुन जर्नलिस्ट जा होश हवास उॾामी विया यू स्पीक इंग्लिश ईअं जी त हू जेको इंटरप्रिटर पियो चई ही इज़ एन ऑथर ऑफ मोर देन 60 books त चई या बट आई थॉट त हिते बाबा वॾो तो जवाबु ॾे आहिस्ता आहिस्ता पंहिंजे छो त हुनजी एज जे करे ॾाढी हुनजी थोरी स्लो थी वई हुनजी ॻाल्हाइण चएसि थो वॉट मेक्स यू थिंक आई एम नॉट अ मॉडर्न पर्सन वॉट मेक्स यू थिंक त चई द वे यू लुक ईअं थी त चई बाबा वॾो वरी स्माइल थो करे चए त माई वे ऑफ थिंकिंग इज़ मॉडर्न डोंट लुक एट द वे आई गेट अप इहा लाइन मूंखे अॼु ताईं न आहे विसरी ऐं हिन जर्नलिस्ट जेकी असांजी अदी हुई आई विश आई कुड रिमेंबर हर नेम उनखे सिंध चवण में प्रोनाउंसिएशन में मसइलो पियो थियो चए पई सिंध न पई चई सघे त उहा जेकी अदी ॿी जेकी वेठी हुआ हुनखे चएसि थी त नो इट इज़ नॉट शिंद इज़ सिंध त बाबा वॾो चएसि थो त न हिन जी प्रोनाउंसिएशन सही करणु असांजो कमु आहे इहा त हली असां ॾे आई आहे सो बाबा वॾी जी सोच हुनजो विजन इलाही साल पुराणो आहे अहिड़ा
क़ाबिल अहिड़ा विजनरी वंस वाइल ईंदा आहिनि, उहो पंहिंजी क़ौमुनि लाइ ईंदा आहिनि, मैसेज खणी ईंदा आहिनि। सिंध जी तारीख़ में जॾहिं बि नालो साईं GM सेठ जो ईंदो त उहो सुनहरनि लफ़्ज़नि में ईंदो। आख़िर में हिन शेर सां के माण्हू मरणा नाहिनि, वेस मटाए वरणा आहिनि। महिरबानी। थैंक यू अदीब पारस। हाणे आउं सिंध जे हिकु बर्निंग इशू ते जेको तव्हां असां सभिनी खे ख़बर आहे त इन्फोर्स्ड डिसअपियरेंसिस आहिनि। सिंध में माण्हुनि खे खंबे खणी था वञनि, को दाग न थियो।